ज़ाकिर हुसैन कादरी साहब असां गॾु आहे, उन जी आवाज़ में नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शामिल कंदासीं। बिस्मिल्लाह। मदीने जसाई मदीने घुरायो, दुनिया जी मोहब्बत खां मूंखे बचायो। मदीने जसाई मदीने घुरायो, दुनिया जी मोहब्बत खां मूंखे बचायो। करम जे करे अचा उॾामी पखियुनि सां, मिठा शहर तूं जो ॾिसां मां अखियुनि सां। करम जे करे अचा उॾामी पख सां, मिठा शहर तूं जो ॾिसां मां अखियुनि सां। सामी समूरन जी अव्हां क़िस्मत संवारियो, दुनिया जी मोहब्बत खां मूंखे बचायो। मदीने जसाई मदीने घुरायो, दुनिया जी मोहब्बत खां मूंखे बचायो। मदीने खे जेको ॾिसी आयो आहे, ॼण जन्नत खे पसी आयो आहे। मदीने खे जेको ॾिसी आयो आहे, ॼण जन्नत खे पसी आयो आहे। शहर मुंहिंजे आका जो रब आ सजायो, दुनिया जी मोहब्बत खां मूंखे बचायो। मदीने जूं पाक गिटियूं मूंखे बि ॾेखारियो, मिठो पाणी ज़मज़म जो मूंखे बि पियारियो। मदीने जूं पाक गिटियूं मूंखे बि ॾेखारियो, मिठो पाणी ज़मज़म जो मूंखे बि पियारियो। गुलामनि ते आका कंदा करम आयो, दुनिया जी मोहब्बत खां मूंखे बचायो। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। ज़ाकिर हुसैन कादरी साहब तव्हां बेहतरीन नात पेश कई आहे, माशाअल्लाह।